सिंध सरकार पारां मंज़ूर कयल लुणकी माइनर शाख मोरो जो कम तेज़ीअ सां जारी, जॾहिं त लुणकी शाख मोरो जो प्रोजेक्ट एम्बेसी कंपनीअ खे पिण ॾिनो वियो आहे। एम्बेसी कंपनीअ पारां केतिरी बजट मंज़ूर कई वई आहे, ॾिसंदा हिन रिपोर्ट में। साईं, मां SDO मोहम्मद सुलेमान मेमूणो आहियां। अल्लाह जे फज़ल करम सां असांखे पीपल्स पार्टीअ हिन लुंडकी डिस्ट्रिक्ट खे तमामु बहितरीनु तोहफ़ो ॾिनो आहे, छो जो हिन ते वॾी किराए हूंदी, पाणी न पहुचंदो, वीचारा आबादकार जेके हूंदा टेल वारा उहे वॾी क्राइसिस में हूंदा। ऐं हींअर असांखे पीपल्स पार्टी जिन असांखे तोहफ़ो ॾिनो आहे उन्हनि टेल जे खातेदारनि खे, ऐं जो हिन लाइनिंग जे लाइ लाइनिंग खां इहो थींदो जो पाणी पुछड़ियुनि ते पहुचे थो ऐं उन खां पोइ का बि रुकावट कान थी थिए, पाणी फ्रेश जीअं निकिरे थो तीअं सिधो हलियो थो वञे। हीअ असांजो कमु माशाल्लाह फर्स्ट क्लास थी रहियो आहे ऐं बहितरीनु थी रहियो आहे। सुठी कंपनी आहे जेका कमु करे थी पई, सदाईं कंदड़ आहे। अल्लाह जे फज़ल करम सां हींअर जेको सो पुछड़ीअ जे खातेदारनि जी जेका पाणी जी डिमांड हुई त असां वटि पाणी कोन थो पहुचे, इंशाअल्लाह ताला उहो हींअर हिननि वटि पाए त असां वटि जेके बि गैर क़ानूनी नूलियूं आहिनि, जो सरकार जो गवर्नमेंट ऑफ सिंध जो सख़्तीअ सां मना थियल आहे, जेके बि गैर क़ानूनी शयूं हुजनि उहे रिमूव कयो। जेके असांखे रस्ते में अचनि थियूं, भली छो न बाअसर ज़मींदार छो न हुजे, असां कंहिंखे बि कोन बख़्शींदासीं, छो जो पाणीअ जो चोर त पिणु पाणीअ जो चोर आहे न। बहरहाल जेके वाटर कोर्स आहिनि गवर्नमेंट जा मंज़ूर थियल, असां उहे ठाराईंदासीं। बाक़ी जेके गैर क़ानूनी नूलियूं आहिनि उहे सभु असां पटे परते उछलाए छॾियूं आहिनि। इन सां इहो फ़र्क़ु पवंदो जो पाणी असांजो वाफ़िक़ मिक़दार में थींदो, जेको चोरी थींदो उहो हींअर चोरी न थींदो। ऐं अल्लाह जे फज़ल करम सां जेको असांजी एम्बेसी आहे, मटीरियल में उन्हनि खे असां को बि गुंजाइश कोन था ॾियूं। मटीरियल जेको आहे सरकार जे तरफ़ां मंज़ूर थियल आहे, उहो तव्हां पाण साहब ई बिरादरान आया आहियो, तव्हां पाण ॾिसो त माशाल्लाह असांखे एम्बेसी सुठो कमु करे पई थी ॾिए ऐं मटीरियल में असांखे का बि शिकायत हिननि वटां कान्हे का। साईं बिल्कुलु, आऊं जेको आहे सोसाइटी इंजीनियर भी आहियां, साइट इंचार्ज भी आहियां। असांजी तमामु कोशिशि आहे त फुल खां फुल जेका स्पेसिफिकेशन मुताबिक़ आहे उन जे मुताबिक़ हलायूं ऐं इंशाल्लाह उहो हले पियो। ऐं असांजा महकमे वारा तमामु मुतमिन आहिनि इन ॻाल्हि में। स्टील बि असां वाफ़र मिक़दार में घुराए रखियो आहे, जेको यूज़ थिए पियो। तव्हां पाण हेड रेगुलेटर जो बि कमु आहे असां वटि, इहो इंशाल्लाह गॾो गॾु हलंदासीं। लाइनिंग बि कंदासीं इंशाल्लाह। इन बंदीअ में इन्हनि खे सभिनी खे फ़ाइदो पहुचंदो। सबसे पहले तो मैं कहूँगा कि जो लुणकी का ये काम चल रहा है, ये बहुत बड़ी ज़रूरत थी गरीबों के लिए, क्योंकि ये 20-30 RD, ये टोटल 87 RD की नहर है। 30 RD 40 RD तक पानी जा रहा था, आगे इसका पानी पहुंच नहीं पा रहा था, क्योंकि कच्ची नहर थी, आगे उसका लेवल नहीं था, इसलिए ये गवर्नमेंट इतना खर्चा कर रही है, पक्की नहर हो रही है। अब टेल तक पानी सारे ज़मींदारों को जाएगा जिनके पास पानी की सहूलत मुयसर ही नहीं थी। अब सबको पानी टेल तक। ऐसा बिल्कुल भी नहीं होगा, क्योंकि नहर सारी पक्की हो रही है। आउटलेट इसके सारे RCC कंक्रीट होती है उसके हो रहे हैं, जिसमें एक डिज़ाइन किया हुआ सेक्शन लगेगा, वही पानी मिलेगा जो गवर्नमेंट से पास है। इसको अब चोरी वाला कोई इशू नहीं होगा। ये राउंड अबाउट कोई 800 मिलियन का प्रोजेक्ट है, जिसमें ये पूरा स्ट्रक्चर भी है, आगे पूरी नहर भी है, इसके आगे एक गुछेरो माइनर है वो भी है, सारे आउटलेट्स हैं, ये सारा